खबर शामिल कयूं था थरपारकर मां एजाज़ अली चांडियो जी ख़बर मूजिब इस्लाम कोर्ट में पुलिस पारां वापारियुनि जूं गाॾियूं रोकण ख़िलाफ़ थरकोल बाईपास ते मालवंद ऐं वापारियुनि जो धरणो। पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी समेत गाॾियुनि जूं कतारूं लॻल। वापारियुनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पुलिस चवे थी असांखे मथां खां हिदायतूं आहिनि, इस्लाम कोर्ट जी माल पीढ़ी के हलण न ॾियो। 8 कलाकनि खां गाॾियूं रुकियल हुजण करे असांजो चौपायो माल मरी रहियो आहे। ही सॼो कुझु मीरपुर ख़ासि जे माल पीढ़ी के कामयाब करण लाइ कयो पियो वञे। नाज़रीन, इस्लाम कोर्ट में पुलिस पारां वापारियुनि जूं गाॾियूं रोकण ख़िलाफ़ थरकोल रोड ते मालवंद ऐं वापारियुनि जो धरणो।